अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम गुर्दो ऐं मसानो क्लिनिक साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशपामर हाज़िर ऐं नाज़रीन जीअं त हिन प्रोग्राम जो नालो ई जेको असांजो गुर्दे मसाने जी बीमारियुनि बाबति आहे त अॼु जेको असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा गुर्दे जी पथरियुनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं उन जा जेके इलाज जा तरीक़ा तव्हांखे ॿुधाईंदासीं उन सां गॾो गॾु उन जे बचाव जा तरीक़ा ॿुधाईंदासीं त किडनी स्टोन्स इट्स ट्रीटमेंट एंड इट्स प्रिवेंशन जेके प्रिवेंशन जा तरीक़ा उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त बचाव जा कहिड़ा तरीक़ा गुर्दे जी पथरी सां गॾो गॾु मसाने जी पथरी जो बि ज़िक्र कंदासीं त मसाने जी पथरी जेका आहे उहा छा गुर्दे जी पथरी जे करे थींदी आहे या उनजे थियण जा के ॿिया सबब आहिनि ऐं उन सां गॾु चवंदा आहिनि त ॿारनि में जेको आहे उहा मसाने जी जेका पथरी आहे उहा वधीक थींदी आहे उन सां गॾो गॾु असां तव्हांखे थोरो जेतिरो बि आहे टाइम उन में इहो ॿुधाईंदासीं त पिते जी पथरी छो थींदी आहे उनजा सबब कहिड़ा आहिनि कुझु जिगरे जी बीमारियूं कुझु हाज़मे जे बारे में तव्हांखे ॼाण ॾींदासीं ऐं इन ई सिलसिले में अॼु मूंसां गॾु जेके महिमान आहिनि पहिरियों महिमान मूंसां आहे डॉक्टर मुरलीलाल धर जेके SIUT में प्रोफेसर आहिनि यूरोलॉजिस्ट आहिनि डॉक्टर साहब खां पुछंदासीं त इहे गुर्दे जी पथरियूं थींदियूं छो आहिनि ऐं उनजा सबब कहिड़ा आहिनि उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि या उनजा बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि उन सां गॾु गॾु मसाने जी पथरियुनि बाबति ॼाण ॾींदासीं ऐं ॿियो गॾु जेको मूंसां महिमान आयो आहे डॉक्टर वासभाई सूमरो जेके पाण गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहिनि डॉक्टर साहब खां पुछंदासीं त जेके असांजे GI जो प्रॉब्लम्स आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि उन सां गॾो गॾु जेके पिते जी पथरी आहे उहा असांजे हाज़मे ते कहिड़ा असरु विझी थी या उहा कीअं जेको सो उन जा जेके करे थी तव्हां बि फ़ोन करे असांजे महिमाननि खां को बि पिते जे पथरी बाबति गुर्दे जी पथरी बाबति या गुर्दनि जी बीमारी बाबति को बि सुवाल हुजे त तव्हां पुछी सघो था पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजी TV जो आवाज़ु घटि रखो त जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं आराम सां पहुची सघे असां उनजो जवाबु जेको सो तव्हांखे सवलाई सां ॾीजो अचो त पंहिंजे महिमाननि सां ॻाल्हि जो सिलसिलो शुरू कयो डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम वरी महिरबानी डॉक्टर मुरलीधर तव्हां हिते असां वटि आयो अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब वरी महिरबानी डॉक्टर वासभाई तव्हां बि हिते असां वटि आयो डॉक्टर साहब जीअं त असांजो जेको मौज़ू आहे उहो गुर्दे जी पथरी उनजो ट्रीटमेंट या उनजा प्रिवेंशन जा जेके आहिनि तरीक़ा उहे कहिड़ा आहिनि गुर्दे जी पथरी जे थियण जा ख़ासि सबब कहिड़ा आहिनि पहिरीं ॻाल्हि त मां सिंध TV वारनि खे मुबारक ॾींदुसि माण्हुनि जी अवेयरनेस जे लाइ माण्हुनि खे मालूम थिए त बीमारियूं कीअं थियूं थियनि उन्हनि जो बचाव कीअं आहे प्रोग्राम तव्हां शुरू कयो आहे इहो तमामु सुठी ॻाल्हि आहे इन जी सख़्तु ज़रूरत हुई ऐं मीडिया जी इहा ज़िमेदारी बि आहे त माण्हुनि खे सुञाण रखे बीमारियुनि खां ॿियूं शयूं त सभु सियासी मीडिया ते हलनि पियूं जाम इन शइ जी खोटी हुई तव्हां इहो प्रोग्राम शुरू कयो ॾाढो सुठो ऐं SIUT जो हमेशह इहो रहियो आहे फिलॉसफी रही आहे हिकु त इहा त माण्हुनि खे इलाजु पंहिंजे घर जे भरिसां मिले ऐं ॿियो माण्हुनि में इहा सुजागी पैदा कजे त बीमारियूं छो थियूं थियनि उनखां बचिजे बिल्कुलु सही आहे पथरी जेका आहे इहो ॾाढो हिकिड़ो पुराणो मर्ज़ु आहे ऐं इहो मर्ज़ु 1931 में जेको आहे मैक कैरिसन हिकिड़ी जेको आहे तहक़ीक़ कई हुई उन हिकिड़ो पेपर लिखियो हुन चयो त असां जंहिं जॻह ते आहियूं सिंध सराइकी बेल्ट पंजाब जो इहो पथरी जो गढ़ आहे हिते पथरी जो मर्ज़ु ॾाढो आम आहे ऐं पथरी जो मर्ज़ु आम छो आहे जेको तव्हां पुछो थी छो थो थिए उनमें गरम जेको आहे पंहिंजो मौसम आहे उहो ज़िमेदार आहे पाणी घटि पीअणु ज़िमेदार आहे पोइ उनमें पाणी जो न मिलण बि शामिल आहे पाणी जी खोट बि शामिल आहे ऐं माण्हुनि में इन जी सुजागी बि न आहे त पाणी छो पीजे केतिरा माण्हू चवंदा आहिनि उञ नथी लॻे पर पाणी पीअणु खपे ॿियो इहो आहे टियों अॼुकल्ह चवनि था त जीनियात उन्हनि जो बि अमल दख़ल आहे हिन में ऐं चौथों मौरूसियत जो अमल दख़ल बि आहे त जेकॾहिं ख़ानदान में हिकिड़े भाती खे थींदी त ॿिए भाती खे थियण जा चांसिस बि इम्कानात बि घणा आहिनि ऐं इहे आहिनि थुले लेखे सबब ऐं ॿारनि में जेकॾहिं वठिजे त ॿारनि में वरी सबब पथरी जा ख़ासि करे मसाने जी पथरी जा हिकु त गुर्बत आहे ऐं ॿियो दस्त डायरिया जेके थियनि थियूं उहे जेकॾहिं मल्टीपल डायरियाज़ थियनि थियूं त पोइ पाणी जिस्म जो सुकी थो वञे ऐं उनजे करे बि पथरी ठहे थी ऐं टियों जॾहिं असां नंढड़ा हूंदा हुआसीं त ॻोठनि में कैस्ट्रॉल ॾिनो वेंदो हो पेट खे छोड़ण जे लाइ माना इहो कंसेप्ट हूंदो त ॿार जेकॾहिं हिकिड़ी काकुस निकिरो त मां कब्ज़ आहे हिनखे जोस कैस्ट्रॉल जो पखानो करे जॾहिं त कब्ज़ी जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं तव्हां सख़्तु पखानो कयो था ठीकु आहे उहा कब्ज़ी आहे जेकॾहिं तव्हां हर ॿिए ॾींहुं पखानो कयो था नरम आहे ऐं ठीकु आहे हुन में ज़ोर नथो लॻाइणो पवे त उहा कब्ज़ी न आहे त इहे सभु सबब आहिनि पथरी जे ठहण जा न पर अक्सर आम माण्हुनि जो इहो कंसेप्ट आहे त जॾहिं असां साफ़ पाणी नथा पियूं या उहो पाणी मिटी वारो आहे त उनजे करे असांखे या आम माण्हुनि खे पथरी थिए थी छा इहो कंसेप्ट सही आहे
साईं इहो त कंसेप्ट ख़ैर आहे साइंस में हार्ड वाटर ऐं सॉफ्ट वाटर जो, पर इहो मिटी पाणी में हिकु त हुजणु न खपे, तॾहिं चवंदा आहिनि त साफ़ करे छाणे पियो ऐं उॿारे पियो। सही। उनखे तव्हां उॿारियो ऐं जॾहिं उॿामण शुरू करे त बि 5-10 मिंट ॿिया उनखे ट्रक लाइ रखे छॾियो, ट्रक खे, त उनजा जरासीम सभु मरनि ऐं उहो छाणे करे पाणी पीजे। त पाणी जो घटि पीअणु इन में वॾो सबबु आहे, पथरी जे ठहण जो वॾो सबबु पाणी घटि, मौसम गरम ऐं ॿियूं जेके मूं ॻाल्हियूं ॿुधायूं इहे सबबु आहिनि। ॿियो असांजे इलाइक़े में पथरी घणी आहे, ईअं आहे त कुझु बीमारियूं कुझु इलाइक़नि में वधीक आहिनि, कुझु बीमारियूं कुझु इलाइक़नि में, इवन माण्हुनि जी रेस जेकॾहिं डिफरेंट आहे बीमारी में डिफरेंट आहे। ठीकु आहे, न तव्हां चवणो मतिलबु जेकॾहिं घटि पाणी केरु पीए थो, जेकॾहिं पाणी जी घटिताई जिस्म आहे त पथरी थी सघे थी, पर इहो कंसेप्ट ग़लति आहे कि मिटी वारो पाणी आहे या कंहिं उन सां नथो थिए, पर ॿिया पेट जूं ख़राबी थियनि, पेट जी ख़राबी पेट जूं ख़राबी ॾिसो ॿिए नमूने थी सघे थो, पेट जी ख़राबी थी, दस्त थी विया, दस्त एतिरा घणा थिया, डिहाइड्रेशन पाणी जी घटिताई, इहे बार था थियनि, उन करे थियो। डॉक्टर साहब जी ॿुधायो त पिते जी पथरी जा कहिड़ा ख़ासि सबबु, गुर्दे जी पथरी, त पिते जी पथरी जो जेको तव्हां वटि आहे त पिते जी पथरी जे थियण जा सबबु छा आहिनि? छा लिवर जे जेको बाइल डक्ट खां केमिकल्स अचनि उन करे थींदो आहे या को ॿियो सबबु आहे? पिते जी पथरी जे जेको वॾनि में सबबु आहे उहो मुख़्तलिफ़ आहे ऐं ॿारनि में जेको आहे उहो डिफरेंट आहे, मुख़्तलिफ़ आहे। ॿारनि में जेको हूंदो आहे हाइपरट्राइग्लिसरीमिया जेको कोलेस्ट्रोल जेको वधंदो आहे उन जे करे बि थींदो आहे। ॿियो हेमोलिटिक डिज़ीज़ जे करे बि इन में पंहिंजो पिते में पथरी ॿारनि में थींदी आहे। उहे शयूं रूल आउट करण खां पोइ जेको ॾिसंदा भई को फैट ट्राइग्लिसराइड वधियल आहे, कोलेस्ट्रोल वधियल आहे ऐं ॿियो हेमोलिटिक जेके वर्कअप कराए करे पोइ ॾिसंदा आहियूं त हिन खे ऑपरेशन थियणु खपे या मेडिसिन ते बहितर थी वेंदो। वॾनि में इहो हूंदो आहे त पिते जी पथरी जो कारण त उहो ई जेके असां फैटी शयूं खायूं था पिया उन जो ई आहे सबबु, ऐं उन में इहो ॾिसणो हूंदो आहे त सूरु थिए थो या बुख़ारु थिए थो त पोइ वरी उहा पिते जी पथरी जो ऑपरेशन थींदो आहे। उहो त इलाज में अगरि जेके फैटी खाधा जेके इनखे। अच्छा डॉक्टर बोली घणा क़िस्म पथरी जा आहिनि, असां वटि कहिड़ो कॉमन आहे जेको गुर्दे में घणो करे थिए थो? पथर जा क़िस्मनि सां कैल्शियम ऑक्ज़लेट आहे, कैल्शियम ऑक्ज़लेट, मोनोहाइड्रेट, डाइहाइड्रेट, यूरिक एसिड आहे, सिस्टीन आहे, ऑक्ज़लेट स्टोन्स आहिनि, त डिफरेंट वैराइटीज़ आहिनि ऐं कॉमन जेको आहे असां कैल्शियम ऑक्ज़लेट आहे। 60 खां 70% जेकॾहिं 100 माण्हुनि जी पथरी जा टेस्ट कबा त 60% कैल्शियम ऑक्ज़लेट आहे। 60 खां 70% माण्हुनि में इहो पथर ॾिठो वेंदो आहे। 10 खां 12% माण्हुनि में यूरिक एसिड ॾिठो वेंदो आहे। अहिड़े नमूने मुख़्तलिफ़ क़िस्म जा पथर आहिनि जिस्म में ठहंदा आहिनि। न त जॾहिं हिते असां वटि जेके माण्हुनि में ॾिठो वियो आहे त विटामिन डी जी तमामु घणी घटिताई आहे, कैल्शियम जेका आहे उहा बि माण्हुनि में घटि आहे, उनजे बावजूदि बि कैल्शियम वारियूं पथरियूं छो ठहंदियूं? कैल्शियम जी पथरी तॾहिं ठहंदी आहे त जिस्म में उहा ख़राबी हुजे, कुझु माना मैदे ऐं आंडे जूं ख़राबियूं उहे बि पथर ठहण जो सबबु बणिजनि थियूं। ऐं कैल्शियम जेकॾहिं तव्हां दवा जी शिकिल में वठंदव, गोरियुनि जी शिकिल में वठंदव त उहो सबबु बणिबी पथरी ठहण जो, जेकॾहिं माण्हू में इहा टेंडेंसी आहे। पर जेकॾहिं तव्हां कैल्शियम डाइट में था वठो, खीर पीओ था पिया, उन में था कैल्शियम वठो त पोइ पथरी ठहण जा चांसिस कोन्हनि। डाइट में कैल्शियम वठो चांसिस न आहिनि। त अच्छा विटामिन डी जी डिफिशियंसी त वरी हिकिड़ी ॿी शइ थी वई, उहो त वरी तव्हांखे हॾियुनि में जेको आहे सो मसइलो थींदो, तंहिं करे तव्हांखे विटामिन डी छाकाणि त असां जेके उन्हनि में इहो वधीक कॉमन आहे जेके इनसाइड वर्कर्स आहिनि, अंदरि कमु था कनि, उस घणी नथा ॾिसनि या झटनि, उन्हनि में इहो वधीक थो थिए। त कैल्शियम इट सेल्फ जेको आहे ईअं, पर जेकॾहिं तव्हां गोरियुनि या दवाउनि जी शिकिल में वठंदो त चांसिस। अच्छा जेकॾहिं कंहिंखे स्टोन आहे किडनी में त उहा कहिड़ी निशानी सां, कहिड़ी कंप्लेन सां तव्हां वटि ईंदो? छा उहो चवंदो त मूंखे बसि सूरु आहे खाॿे या साॼे तरफ़ या का ॿी उनजी ख़ासि निशानी आहे? अक्सर त इहो आहे त सूर जी कंप्लेन सां ईंदो ऐं कुझु माण्हू पेशाब में साड़े जी कंप्लेन सां ईंदा आहिनि, कुझु माण्हू पेशाब में खून अचण जी कंप्लेन सां ईंदा आहिनि, कुझु माण्हू ईअं यूरिन पेशाब जी टेस्ट कराईंदा आहिनि कंहिं ॿी बीमारी जे सिलसिले में, ख़बर पवंदी आहे त उन में ॻाढ़ा जुज़ा था अचनि पेशाब में, इन करे डॉक्टर वटि ईंदा आहिनि। पोइ वरी अल्ट्रासाउंड थींदो आहे या एक्सरे थींदा आहिनि, ख़बर पवंदी आहे पथरी आहे। पर चङी ख़ासी तइदाद मरीज़नि जी माण्हुनि जी उहा बि आहे जिन में वीचारनि खे ख़बर ई न पवंदी आहे ऐं उन वक़्तु असां वटि पहुचंदा आहिनि जॾहिं उहे पथर गुर्दनि खे ख़राबु करे चुका हूंदा आहिनि, वॾा थी चुका हूंदा आहिनि। एॾा वॾा थी वेंदा आहिनि त छा उते इंफेक्शन न थींदो आहे, सूरु छो न थींदो आहे, उन मरीज़ खे ख़बर छो न पवंदी आहे?
छो त जॾहिं तव्हां सूर जी ॻाल्हि था करो त उहो कंहिं ॿिए सबब जे करे बि गुर्दे में सूर त थी सघे थो, रुगो स्टोन हुन जो रीज़न त कोन्हे। स्टोन जेकॾहिं किडनी खे ऑब्स्ट्रक्ट नथो करे, कुंड में किथे पियो आहे, स्टोन घणो स्पाइकी न आहे, साइज़ में वॾो न आहे जो कैप्सूल खे स्ट्रेच करे या ऑब्स्ट्रक्शन करे, हाइड्रोनेफ्रोसिस करे, त ख़बर न पवंदी आहे। या ईअं बि थींदो आहे त हल्को फुल्को सूर थींदो आहे, माण्हू उनखे दरगुज़र कंदा आहिनि। या अॼुकल्ह असां वटि थी वियो आहे न त असां वटि त को माना ज़रूरी न आहे त डॉक्टर जी पर्ची हुजे तव्हां वटि तॾहिं दवा मिलंदी। जीअं दुनिया में सेल्फ मेडिकेशन तमामु घणी आहे। असांजे घर में कबट में बस्को पेन बि पई हूंदी, वॉरन बि पई हूंदी, त पेनाडोल असां उहो फकींदा रहंदा आहियूं। जॾहिं थोरो सूर थो चलो चवंदा हाणे केरु डॉक्टर वटि वञी खाई था छॾियूं। इवन असां पंहिंजे मर्ज़ जो इलाजु ओड़े पाड़े खां शुरू कंदा आहियूं, पोइ पाड़े में ज़िक्र करे विधो, हुन जो मां फलाणी दवा खाधी हुई, ठीकु थी वियो, तूं बि खा बाबा। पोइ छा थींदो आहे, सूर हिकु दफ़ो ठीकु थी वियो त माण्हू वरी ध्यानु न ॾींदो आहे। कॾहिं कॾहिं असां डॉक्टर बि इन जा ज़िम्मेदार आहियूं। मरीज़ वेंदो त आहे डॉक्टर वटि, डॉक्टर बि उनखे सिम्प्टोमेटिक ट्रीटमेंट माना ॾेई छॾींदो आहे, जेका निशानी आहे मर्ज़ जी उनजो इलाज करे छॾींदो आहे, सूर जी दवा ॾेई छॾींदो, वधंदो रहंदो आहे। त इहे सबब आहिनि खोड़ सारा। अच्छा डॉक्टर घोष, जेकॾहिं पिते में पथरी आहे त चवंदा आहिनि एपिगेस्ट्रियम पेन, जॾहिं असांजो स्टमक में पेन हुजे या पिते में सूर हुजे त ॿिन्ही खे अलॻि कीअं कजो, कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासि निशानियूं? छा उहो चवंदो मूंखे त जेको सो त एपिगेस्ट्रियम पेन आहे? पिते में मां अॻु में तव्हांखे ॿुधायां त सूर जॾहिं हूंदो आहे त हिकु त नाज़िया वोमिटिंग सां बि हूंदो आहे, समटाइम सेम साइड अपोज़िट साइड ते सूर हूंदो आहे, इहो माना पिते जो सूर। ठीकु आहे, रेडी टू ब्रेक। ठीकु आहे, ठीकु आहे। बाक़ी जेको एपिगेस्ट्रिक पेन हूंदो आहे उहो बि इहो ई हूंदो आहे, डिक्रीज़ एपिटाइट, उहो बि वोमिटिंग बि थी सघे थी। लेकिन जेको पिते जी पथरी जो सूर आहे उहो सेम साइड अपोज़िट में हूंदो आहे। इहा हिकिड़ी पहचान। जॾहिं असांजे एपिगेस्ट्रियम पेन हुजे या गैस्ट्राइटिस जो, उन में बि उल्टियूं थींदियूं आहिनि, वोमिटिंग बि थींदी आहे, सूर बि थींदो आहे, उनमें वरी फीवर वग़ैरह थींदो आहे त पोइ थींदो आहे। न त पिते जे जेकॾहिं इन्फेक्शन हुजे तॾहिं त फीवर त थींदो। हा उहो थींदो, कोलेंजाइटिस जंहिंखे चइबो आहे। हा उन में बि थींदो। त माना इन्हनि खे डिफरेंशियल डायग्नोस थोरो मुश्किल न आहे? अल्ट्रासाउंड ते, अल्ट्रासाउंड उहो त इन्वेस्टिगेशन खां, अल्ट्रासाउंड ते उहो त इन्वेस्टिगेशन जॾहिं तव्हां करायो त, पर जेकॾहिं तव्हां उनखे आम डॉक्टर जेको वेठो आहे वाण बस्ती में या ॻोठ में, उहो त उनखे एपिगेस्ट्रिक राइट हिपोकॉन्ड्रियम जेके रीजन ते पेन हूंदो आहे त टेंडरनेस थींदी आहे, तॾहिं ख़बर पवंदी आहे त भई हीअ आहे। पर थोरो क्लिनिकली थोरो मुश्किल हूंदो आहे, अल्ट्रासाउंड ते ईज़ी थींदो आहे। पर जेकॾहिं अल्ट्रासाउंड वग़ैरह टेस्ट कराए त उनमें पिते जी पथरी ऐं जेको एपिगेस्ट्रिक पेन उन्हनि ॿिन्ही खे अलॻि करे छॾियो। हा उनमें इहो हूंदो आहे स्टोन अची वेंदो आहे गॉल ब्लैडर में, ख़बर पइजी वई आहे त वाल थिकनेस आहे जेको आहे स्टोन आहे। अच्छा डॉक्टर साहब जी तव्हां डॉक्टर मोली तव्हां ॻाल्हि बि कई त असां वटि जेके माण्हू हूंदा मोस्टली जिन खे उस्टेम हूंदो आहे या पथरी हूंदी आहे उहो सूर जी कंप्लेन कंदा आहिनि, पर जॾहिं सूर जी ॻाल्हि था करे त जेकॾहिं किडनी में कंहिं बि क़िस्म जो इन्फेक्शन हुजे तॾहिं बि सूर थींदो आहे। छा सूर खां बग़ैर जीअं तव्हां चओ त काफ़ी पथर वॾा थियनि पर सूर बि न थींदो आहे, त इन्हनि माण्हुनि खे कीअं जेको सो स्क्रीनिंग कजे या इन्हनि माण्हुनि खे कीअं वठी अचे त उन्हनि जा गुर्दा जेके फेल थियण खां बची वञनि, इन जो को तरीक़ो आहे? बिल्कुलु आहे। इन करे ई जेके गुर्दे जूं ॿ वॾियूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि दुनिया जूं, उन्हनि अॼु खां कुझु साल पहिरियों इहो तय कयो त बाबा हर साल बुकिंग जो आलमी ॾींहुं मल्हाइजे ऐं माण्हुनि खे इन ते आमादा कजे त हर साल घटि में घटि हू पंहिंजो अल्ट्रासाउंड कराइनि, बुकिंग जो पेशाब जो सादो टेस्ट कराइनि ऐं खून में क्रेटिनिन जेको तव्हांजे बुकिंग जे फंक्शन खे कम खे ज़ाहिर कंदो आहे उहो कराइनि ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं ब्लड प्रेशर चेक कराइनि त मेजॉरिटी माण्हुनि जी या जेका अक्सरियत माण्हुनि जी आहे उनजी बुकिंग जी बीमारी जी ख़बर पइजी वेंदी ऐं उनखे ख़बर पए त पोइ वरी उनखे उनजो इलाजु कजे। त इहो हिकिड़ो तरीक़ो आहे त हर साल जिन्हनि खे न आहिनि पथरियूं न आहिनि, जिन्हनि खे बुकिंग जी बीमारी न आहे, उहे हर साल ज़रूरु बुकिंग जे आलमी ॾींहं ते पंहिंजे बुकिंग जा टेस्ट कराइनि। ऐं इहो अॼु ताईं त शहरनि में कराची में असां SIT में कंदा आहियूं, असां गुज़िरियल साल ख़ैर ॻोठनि में बि वियासीं, गुज़िरियल साल असां काठोड़ वियासीं, हैदरी में वञी कयोसीं, सखर में कयोसीं, सखर जे बि हिकिड़े ॻोठ में कयोसीं। त असां इहो हाणे शुरू कयो आहे त ॻोठनि में वञी करे पेरीफ्रीज़ में बि रूरल एरियाज़ में बि इहो वञी ॾींहुं मल्हाइजे। पर इहो सरकार खे, पाकिस्तानी सरकार खे, सिंध जी सरकार खे, ज़िले इंतिज़ामिया खे इहो ॾींहुं हर साल तालुका लेवल ताईं मल्हाइणु घुरिजे त जीअं आम माण्हुनि खे ख़बर पए, आम माण्हू खे ख़बर पवे। छाकाणि त डॉक्टर साहब हिकिड़ो कॉलर उनखे बि शामिल करींदो। जी अस्सलाम वालेकुम। जी छा पुछंदो तव्हां?
किथे सूर आहे गुर्दे में? गोरी खाइण सां बि छॾे नथो, कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? पोइ डॉक्टरनि छा चयो तव्हांखे? हा डॉक्टर साहब तव्हां को सवाल पुछंदो हुन खां? साईं मसइलो इहो आहे त इहो त असां सवाल पुछो ॿियो को, उमिरि केतिरी आहे या ब्लड प्रेशर या न? तव्हांजी उमिरि केतिरी आहे साईं? घणी आहे साईं? 48 साल। हा त इहो सूर तव्हांखे कॾहिं खां? पोइ तव्हां को अल्ट्रासाउंड वग़ैरह करायो आहे न? जी जी अल्ट्रासाउंड में कुछ आयो आहे? का ख़राबी आई है अल्ट्रासाउंड में? न अल्ट्रासाउंड में कुछ ॿुधायो अथऊं त कुछ आहे उनमें ख़राबी? ठीक है वरी मेहरबानी तव्हांखे डॉक्टर साहब चवां तव्हां जवाब ॾिनो, वरी मेहरबानी तव्हां असांखे कॉल कयो। डॉक्टर साहब अल्ट्रासाउंड बि कराए, सवाल थियो 48 साल उमिरि अथसि, चए थो त उन में पथरी न पर गुदूद आहे, छा को ॿियो पथरी खां अलावा ॿियो को गुर्दनि जो गुदूद या ट्यूमर वग़ैरह थी सघे थो? ट्यूमर भी थी सके तो, पर ॾिसो जेकॾहिं सूर आहे ऐं अल्ट्रासाउंड उन शइ खे नथो तशख़ीस करे त पोइ वरी अॻिते जा टेस्ट आहिनि, माना CT स्कैन आहे, सादो CT बग़ैर कंट्रास्ट वारो, बग़ैर दवाई जेका नस में विझंदा आहियूं त CT स्कैन कराइजे, सादो CT कराइजे, या वरी कंहिं स्पेशलिस्ट खे ॾेखारिजे, बुकिन जे कंहिं माहिर डॉक्टर खे ॾेखारिजे त उहो हिन शइ खे। तव्हां छा मशवरो ॾींदो? हाणे त ॻोठ में साईं खे मैं मशवरो ॾींदो, साईं चए थो मां लाड़काणे वियो आहियां, त लाड़काणे में भी इन शोबे जो डिपार्टमेंट आहे, जी हॉस्पिटल में आहे, त साईं खे उते वञणु खपे। ऐं जेकॾहिं अल्ट्रासाउंड ते इहा ॻाल्हि नथी ख़बर पवे त पोइ सादो CT कराए सघिजे थो, ऐं उहो डॉक्टर ज़रूरु साईं खे ॿुधाईंदो, जेको बि स्पेशलिस्ट हूंदो, बुकिन जो माहिर हूंदो, उहो साईं खे ॿुधाईंदो त अॻिते छा करणु खपे, छाकाणि त इलाजु ज़रूरी आहे। असां कंदा आहियूं, हम करते हैं दर्द का इलाज, मां चवंदो आहियां असां दर्द जो इलाज कंदा आहियूं, मर्ज़ जो इलाज न कंदा। डॉक्टर बस जेको फैटी लीवर आहे उहो छा आहे, उहो छो थींदो आहे, या चर्बी लीवर ते छो ईंदी आहे? इन जा ॿ कारण आहिनि फैटी लीवर जा। हिकु त अल्कोहल जेको चवंदा आहियूं हेपेटाइटिस, हिकिड़ो नॉन अल्कोहल। नॉन अल्कोहल ईअं हूंदो आहे त मिसाल डायबिटिक आहे त उनजे करे सेंट्रल ओबेसिटी आहे, त वन ऑफ दी काज़ इज़ फैटी लिवर नैश, नॉन अल्कोहल स्टेटस हेपेटाइटिस। उनजो डायबिटिक हूंदो आहे या ट्राइग्लिसरीमिया, कोलेस्ट्रीमा, इहे सॼे काज़ इन रूल आउट करणा हूंदा आहिनि। ठीकु आहे, ओबेसिटी। अच्छा इहो ई हुनजो सबब आहे। अठा सब कॉलर आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम साईं। हेलो अस्सलाम वालेकुम। डॉक्टर साहब सां ॻाल्हायो, डॉक्टर मुली साहब सां। तव्हां केरु पिया ॻाल्हायो, किथां था, पंहिंजो नालो ॿुधायो? साईं रोशन पियो ॻाल्हायां था कराची खां। हा महिरबानी, पंहिंजी टीवी जो आवाज़ घटायो। छा पुछंदो डॉक्टर साहब खां? सवाल डॉक्टर साहब वो असांखे किडनी में जेको पथरी आहे उन लाइ पुछणो आहे। हा पुछो छा था पुछणु चाहियो? डॉक्टर साहब नमस्ते। साईं नमस्ते नमस्ते। सवाल छा आहे साईं? माना पथरी त आयो आहे, पुरानी पथरी आहे पंहिंजी, हिकदमि मां जेको आहे रेज़र सां जेको तोड़ाए वियो आहे। जी जी साईं। तव्हां वटि ई तोड़ाए वियो आहे, वरी ॿीहर जेको इहा ठही वई आहे, इन लाइ वरी कीअं डॉक्टर साहब अचिजे? साईं बिल्कुलु तव्हां अचो, असां वटि सूमर वारे ॾींहुं पथरी जी थींदी आहे ऐं उनखे वरी ॾिसंदासूं, नंढड़ी आहे त वरी शो हणंदासूं। हा डॉक्टर साहब वरी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहब हिन जो यादि हिकु दफ़ो इलाजु तव्हां खां कराए चुका आहिनि, हाणे वरी ॿीहर जेकॾहिं हो हा ॿीहर जेकॾहिं पथरी थियण जा सबब पुछे थो, उहे छो थिया आहिनि, उनजो छा ॿीहर साॻियो इलाजु कराइणो पवंदो? साईं पथरी सां इहो मसइलो आहे, जेकॾहिं हिकु दफ़ो माण्हू पथरी ठाहे थो त लिटरेचर इहो थो ॿुधाए या साइंस इहा थी ॿुधाए त 50% माण्हू वरी पथरी था ठाहिनि, 10 साल ईंदड़ 10 सालनि में उन्हनि जो 50% वरी पथरी ठाहींदो। पर जेकॾहिं तव्हां परहेज़ कंदव, पाणी घणो पीअंदव, परहेज़ में इहो शामिल आहे त ॻाढ़ो गोश्त जो मक़सदु आहे त गहूं जो गोश्त, बकरे जो गोश्त इहो न खाइजे, ऐं चांहि घटि करे छॾिजे, पाणी तमामु घणो पीइजे, ऐं राति जो खीर जो हिकिड़ो कोप पी छॾिजे,
त इहे जब शयूं कबियूं त पोइ 50% मां घटिजी उहे चांस या ख़तरो या इम्कानात 20% ताईं पहुचंदा या 15% ताईं पहुचंदा। त साईं पथरी जो इलाज ऑपरेशन हिकु दफ़ो थी वियो जीअं भाउ किथां मशवरो बि ॾींदो त उहो वरी ॿीहर अचे तव्हां वटि इलाज कराए, पर हिकु दफ़ो ॿीहर बि इहो ई स्वभाव त घटि पाणी था पीअनि, उनजो एहतियात नथा कनि, इन करे थियण साईं उहो बि थी सघे थो, उहो बि थी सघे थो। ऐं ॿियो थी सघे थो त इन शइ जो वरी तशख़ीस कजे, तशख़ीस पथरी छो थी ठहे, जंहिंमें असां पथरी जो मुआइनो कंदा आहियूं। भाउ खे छा मशवरो ॾींदो वरी ॿीहर अचे साईं ॿीहर अचनि, हा पथरी जॾहिं बि निकिरे पेशाब रस्ते उहा जमा कनि, हा उन जो मुआइनो कंदासीं, टेस्ट कंदासीं, ॾिसूं त कहिड़े क़िस्म जी पथरी आहे। असां 24 कलाकनि जो पेशाब बि टेस्ट कराईंदा आहियूं। ठीकु आहे डॉक्टर साहब, वक़्तु हिकिड़े नंढे ब्रेक जो वठूं था, नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। अच्छा डॉक्टर मुरली, तव्हां ॻाल्हि बि कई त इनखे जेको सो ॿीहर बि थींदियूं, उनजा के सबब आहिनि, पर उनजो वरी रिकॉर्ड करणु घुरिजे। पर मां डॉक्टर गौस ॾिसंदो, डॉक्टर गौस जेकॾहिं असांजो लिवर ख़राबु आहे त छा असांजे हाज़मे ते उनजो असरु पवंदो, या जेकॾहिं असांजो एपिगैस्ट्रियम ख़राबु आहे त उनजो लिवर ते असरु पवंदो, छो उन्हनि जो पाण में रिलेशन छा आहे? जेके तमामु सुठो सुवाल आहे तव्हांजो। त लिवर जॾहिं ख़राबु आहे त हाज़मे ते बिल्कुलु असरु पवंदो आहे, छो त जॾहिं लिवर ख़राबु थींदो आहे त पीलियो थींदो आहे, पीलियो जॾहिं बिलिरुबिन वधंदी आहे त हाज़मो ते लिवर ते इफेक्ट थींदो, ज़ाहिर मैदे ते बि थींदो आहे, जंहिंजे करे इन्फेक्शन बि थींदो आहे। ऐं जेकॾहिं मैदो ख़राबु आहे त उन ते लिवर जो घटि असरु थींदो आहे, सवाइ हिकु अधु बीमारी खां सवाइ, जीअं मैदे जी हिकिड़ी क्रॉनिक जेके हूंदियूं आहिनि डायरिया वग़ैरह, जीअं सीलेक वग़ैरह, सीलेक हेपेटाइटिस थींदो आहे त पोइ लिवर ते उहो कंदी आहे, उहो बि तमामु घटि आहे। बाक़ी जेको आहे सो मैदे सां एतिरो न आहे, बसि लिवर जो वधीक असरु आहे मैदे ते। अच्छा, लिवर जो वधीक असरु आहे मैदे ते, पर मैदे जी बीमारी जो असरु न थियो, लिवर जो सां उनजी रिलेशन आहे। जैसे हिकिड़ो कॉलर उनखे वठूं था, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? हाँ डॉक्टर साहब का इहो पुछंदासीं त मूंखे जेको सो बार बार पेशाब जो ख़्यालु थींदो आहे, जॾहिं त पेशाब बि का माना मसाने वग़ैरह जी तकलीफ़ न आहे, इन लाइ को दवा वग़ैरह या मशवरो ॾिनो त महिरबानी थींदी। पेशाब में साड़ो त न आहे? न त साड़ो बि न आहे। अच्छा, केतिरो अर्सो थियो आहे हिनखे इहो बार बार थो अचे? इहो हींअर ई बसि तक़रीबन 8-10 दिन थिया आहिनि। कहिड़े डॉक्टर खे ॾेखारियो अथव? जी न, डॉक्टर खे अञा कोन ॾेखारियो आहे। कोन ॾेखारियो। डॉक्टर साहब, तव्हांजो को सवाल आहे? हा साईं, तव्हांजी उमिरि केतिरी आहे? तव्हांजी उमिरि केतिरी आहे? उमिरि त 48 साल। ठीकु आहे, तव्हांखे माना अॻु में कॾहिं इहा तकलीफ़ न आहे थी? जी साईं, अॻु में कॾहिं इहा तकलीफ़ न आहे थी तव्हांखे? न न त अॻु में इहा तकलीफ़ न हुई। ठीकु आहे, वॾी महिरबानी, तव्हां साईं कॉल कई, तव्हांखे जवाबु ॾिनो, वॾी महिरबानी तव्हांजी। डॉक्टर साहब, जॾहिं पेशाब बार बार अचे, उन में साड़ो बि न हुजे, त छा इहा किडनी जो स्टोन या का बीमारी आहे या कोई ॿी बीमारी थी सघे थी? साईं हाणे उमिरि साईं जी 48 साल आहे, ऐं इहो पुछणु खपे त राति जो साईं निंड में कोन थो थिए पेशाब करण जे लाइ, ऐं उमिरि त मर्दाने गुदूद जी आहे, ठीकु आहे न, त पर हिनखे ॾिसणो पवंदो त जीअं तव्हांजो त पथरी त न आहे, हाणे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त पथरी वञी बिल्कुलु बुकी जी नाली में हेठि वञी पासे, ऐं पोइ मसाने खे जे कुझु हिसे खे इरिटेट करे ऐं पेशाब बार बार अचे, पर साईं खे का साड़ो कोन्हे, सूर को कोन्हे, त हिकिड़ो त पेशाब जो सादो टेस्ट कराइणु खपे, ऐं 8-10 ॾींहं थिया आहिनि साईं खे, साईं ॾिसनि, ऐं घणी देरि में थो अचे इहो पुछणु आहे मां, 2 कलाकनि खां पोइ जेकॾहिं अचे थो पेशाब त इहो चवंदा आहिनि त ठीकु आहे। न ईअं थी सघे थो त जेका स्टोन में पथरी, किडनी में पथरी बि हुजे, स्टोन बि हुजे, उन जे बावजूद बार बार पेशाब पर साड़ो न थिए, ईअं थी सघे थो कॾहिं? ईअं थी सघे थो, शायदि हाणे पुछणो पवंदो न, घर में मिठनि पेशाब जी बीमारी त कोन्हे, शुगर जी बीमारी तव्हांखे थी वई, जे करे बि पेशाब घणा ईंदा आहिनि, मर्दानी गुदूद जे करे बि पेशाब घणा ईंदा आहिनि, इन्फेक्शन हुजे। हिकिड़ो कॉलर आहे, उनखे शामिल कर, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जॾहिं शुगर जी बीमारी ईंदो त गुर्दनि ते कहिड़ो असरु पवंदो, या गुर्दनि जे करे छा गुर्दा ख़राब आहिनि त ब्लड प्रेशर थी सघे थो, या पर हिकिड़ो कॉलर उनखे शामिल कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु था ॻाल्हायो, किथां? वॾी महिरबानी, डॉक्टर मुरली वेठो आहे, तव्हां छा पुछंदो डॉक्टर साहब खां? जी डॉक्टर गुलशन का डॉक्टर मुरली छा पुछंदो? साईं तव्हांखे गाउट कॾहिं खां? साईं हाणे गाउट जिन्हनि खे हूंदो आहे न, उहे बि सवाल पुछो त पोइ लाइव जवाब।
साईं ठीक है तव्हांखे डॉक्टर के ॾेखारियो आहे इलाज करायो का इन्वेस्टिगेशन कराई आहे साईं तव्हां हीअं कयो तव्हां ठीक है वॾी महिरबानी डॉक्टर गुलशन तव्हांखे जवाब ॾियो था डॉक्टर मुरली आहे तव्हांजो जेको सुवाल आहे उनजो तव्हांखे जवाब वॾी महिरबानी तव्हां असांखे फोन कयो साईं डॉक्टर गुलशन खे छा जवाब ॾींदो साईं, ॿ चारि शयूं ॿुधाई क्रिएटिनिन बि वधे थी यूरिया बि वधियल आहे गाउट बि आहे छा थी सघे डॉक्टर साहब पाण खे डायग्नोस कराइनि हा माना टेस्ट कराइनि पाण इलाज भली कनि पर टेस्ट कराइनि अल्ट्रासाउंड सादो आहे अॼुकल्ह ॾाढो आम आहे बुकिन जो अल्ट्रासाउंड कराइनि ऐं मसाने बुकिन जो यूरिया क्रिएटिनिन केतिरो वधियल आहे उनखे ॾिसणो पवंदो ऐं साईं जो यूरिक एसिड ज़रूरु ज़्यादा रहंदो हूंदो बिल्कुलु उनजे लाइ साईं खां दवा वठनि था या न इहे मरीज़ यूरिक एसिड डॉक्टर खे कोन ॾेखारियो अथऊं पर ॾेखाइणु खपे न यूरिक एसिड स्टोन ठहंदा आहिनि बिल्कुलु सही आहे ऐं कॾहिं कॾहिं उहे साइलेंटली बुकिन खे बि ख़राबु कंदा आहिनि सो तंहिंजे करे साईं खे त फौरन पंहिंजो तशख़ीस करणु खपे ऐं भर पासे में जिते बि सुठे डॉक्टर खे ॾेखारियो बुकिन जी बीमारी जो माहिर डॉक्टर हा साईं उनखे ॾेखारिनि ऐं ज़रूरु तशख़ीस कनि न छा थींदो की यूरिया क्रिएटिनिन वधंदो वेंदो ऐं कॾहिं कॾहिं यूरिक एसिड स्टोन ठाहिण वारा माण्हू नंढा नंढा पार्टिकल्स नंढा नंढा ज़रा ख़ारिज कंदा आहिनि पंहिंजे पेशाब जे सिरिश्ते में ऐं उहे बि ऑब्स्ट्रक्शन कंदा आहिनि बंदि कंदा आहिनि गुर्दे खे पर जेकॾहिं तव्हांजो सखर वारे तव्हांजे सेंटर में अचे थो साईं बिल्कुलु सखर वारे सेंटर में सूमर ऐं ख़मीस उते अची तव्हां वटि इलाज कराए हूंदी आहे उते बिल्कुलु अचनि टेस्ट साईं जा थी वेंदा अल्ट्रासाउंड थी वेंदो ठीकु आहे डॉक्टर साहब जो कॉलर आहे उनखे बि शामिल कयो हेलो अस्सलाम वालेकुम साईं केरु था ॻाल्हायो किथां मुंहिंजा भाउ वॾी महिरबानी मुजाहिद अंसारी वॾी महिरबानी पंहिंजी टीवी जो आवाज़ घटायो छा पुछंदो डॉक्टर साहब खां साईं खां पुछा करणो आहे जेको किडनी ट्रांसप्लांट तो कराए डायलिसिस वारे पेशेंट आहिनि तो ट्रांसप्लांट कयो गुर्दे जी उहो गुर्दो केसि ताईं हली सघे थो ऐं उहो कहिड़ी कहिड़ी केयर करे वञे थी ट्रांसप्लांट खां पोइ डॉक्टर साहब ॿियो को सवाल तव्हांजो आहे हिन खां पुछंदो साईं ट्रांसप्लांट थी वियो आहे या अॻिते थियणो आहे थियणो आहे ठीकु आहे वॾी महिरबानी अंसारी साहब तव्हांखे जवाबु ॾियो था वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां असांखे कॉल कई तव्हांजी वॾी महिरबानी डॉक्टर साहब मुजाहिद जो चवणु इहो आहे त जेकॾहिं ट्रांसप्लांट थिए त उनखां पोइ कहिड़ा एहतियात कबा कीअं बचाव कबो साईं जो हिकिड़ो सुवाल थी वियो न केतिरो टाइम हलंदो हा केतिरो टाइम ॿई टाइम हलण लाइ त इहो आहे त 1 साल खां वठी 30 सालनि खां वधीक ताईं गुर्दो हलंदो बिल्कुलु असां जेके ऑपरेशन 1985 में कया आहिनि उहे बि ठीकु ठाक आहिनि असां वटि ईंदा आहिनि चेकअप ते पर जेको गुर्दे जो ट्रांसप्लांट आहे उहो आहे कामयाबु ट्रांसप्लांट आहे सॼी दुनिया में ऐं हिन में 1 साल खां वठी छो जो बुकी ॿाहिरां ॿाहिरियों उज़ो आहे जिस्म उनखे कॾहिं कॾहिं क़बूल न कंदो आहे सो तॾहिं चवंदा आहिनि त जेको बुकिन जो आउटकम आहे या उन्हनि जी जेका कामयाबी आहे उहा 1 साल जी 90% आहे माना 90% माण्हुनि जा गुर्दा साल हलंदा पर एवरेज आहे सरासरी आहे कंहिंजी साल हलंदो कंहिंजो 10 साल कंहिंजो 20 साल कंहिंजो 3 साल पर 3 साल ताईं बि बुकियूं हलंदियूं आहिनि ऐं बचाव कहिड़ो ट्रांसप्लांट को कहिड़ा एहतियात करे एहतियात में साईं पहिरियां 3 महीना एहतियात असां ॾसींदा आहियूं छाकाणि त जेको मुदाफ़ियती जेको सिरिश्तो आहे जिस्म जो उनखे असां कमज़ोर कंदा आहियूं दवाऊं ॾेई करे छाकाणि त असांजो मक़सदु इहो हूंदो आहे त जिस्म ॿाहिरें उज़वे खे क़बूल करे रिजेक्शन न थिए तंहिं करे दवाऊं ॾींदा आहियूं त उहे दवाऊं वरी छा कंदियूं आहिनि इन्फेक्शन बि कंदियूं आहिनि त तंहिंजे करे 3 महीना पहिरियां एहतियात करिणो आहे घणे गोड़ गमसान में रश में न आहे वेहणो घणनि माण्हुनि सां न आहे मिलणो उनखां पोइ छा सॼी ज़िंदगी दवाऊं खाइणी पवंदी दवाऊं सॼी ज़िंदगी खाइणियूं आहिनि पर डोज़ घटिबो वेंदो दवाउनि जी तादाद घटिबी डोज़ घटिबो बाक़ी खाधे पीते जी का परहेज़ कोन्हे पाणी जाम पीअणो आहे उॿारियल टहिकियल पाणी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं केरु था ॻाल्हायो किथां मुंहिंजा भाउ वॾी महिरबानी रज़ामंद छा सवाल आहे तव्हांजो डॉक्टर साहब खां छा पुछंदो डॉक्टर साहब हिकु आम माण्हू खे अगरि कीअं ख़बर पए त मुंहिंजो गुर्दो सही आहे या मसानो सही आहे या उनखे कीअं ख़बर पए त मुंहिंजो गुर्दो या मसानो ख़राब जी तरफ़ वञी रहिया आहिनि ऐं ॿियो इहो त उनखे कहिड़ा एहतियात करणु खपनि त गुर्दो ऐं मसानो खे तंदुरुस्त रखी सघे ठीकु आहे वॾी महिरबानी तव्हांजे जवाब जो तव्हां असांखे कॉल कयो तव्हांजी वॾी महिरबानी डॉक्टर साहब कीअं ख़बर पए त मुंहिंजो गुर्दो या मसानो ख़राबु आहे या उनखे तंदुरुस्त रखण लाइ छा करणु घुरिजे ॾाढो ज़बरदस्त सुवालु आहे साईं मां अर्ज़ु कयो पहिरियों बि त दुनिया सॼी में हर साल बुकिन जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे उनजो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं तव्हां तंदुरुस्त आहियो तव्हांखे को सूरु कोन्हे पेशाब में साड़ो कोन्हे काई बि शिकायत न आहे तव्हांखे साल में 1 दफ़ो पंहिंजो अल्ट्रासाउंड कराइणो आहे खून में क्रिएटिनिन खे चेक करिणो आहे
ऐं पेशाब जो सादो टेस्ट कराइणो आहे ऐं ब्लड प्रेशर चेक कराइणो आहे। त इहो इन करे ई आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन्हनि खे का तकलीफ़ न आहे पर उहे चाहिनि था त असां मालूम कयूं त असां ठीकु आहियूं। ऐं बचाव जे लाइ साॻी मां अर्ज़ु कंदुसि त पाणी घणो पीअणो आहे, पाणी घणो पीअणो आहे। जेकॾहिं ब्लड प्रेशर आहे त उनजो इलाजु करिणो आहे, जेकॾहिं मिठा पेशाब आहिनि त उनजो इलाजु करिणो आहे। इन्हनि खे जेकॾहिं काबू में रखंदासीं त बुकियूं असांजूं कॾहिं बि ख़राबु न थींदियूं। जेकॾहिं पथरी आहे त उनजो फौरन इलाजु करिणो आहे, छाकाणि त नंढड़ी पथरी जो इलाजु आसानु आहे, वॾी पथरी जो इलाजु ॾुखियो आहे। अच्छा डॉक्टर गौस, जॾहिं असांखे डायरिया जॾहिं थिए थी ॿारनि खे या वॾनि खे जॾहिं थिए थो जुलाब जी बीमारी थिए थी त पाणी घटिजी थो वञे, त उन्हनि जे जेको आहे त उन्हनि इहो पाणी खे कीअं बैलेंस कजे त एतिरो पाणी घटि न थी वञे जो गुर्दा फेल थी वञे। पर हिकिड़ो कालर पहिरीं उनखे बि शामिलु कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं हिकिड़ो मिनट मुंहिंजा भाउ केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ तकड़ न कर। साईं अब्दुल में मुंहिंजो नालो आहे। साईं मूंखे पेशाब जी तकलीफ़ आहे पुराणो। साईं मां पेशाब कंहिं महिल मां इलाज बि कराईंदो आहियां सखर में हिरामो शुगर साहब ऐं उन मुंहिंजी ऑपरेशन में जेका थींदी आहे पोइ मां चीक बि थियो पेशाब कंहिं महिल रुकिजे थो वरी मूंखे अंदरि गंदी हलंदो आहे पोइ घुराईंदो आहे पोइ वरी मुंहिंजो पेशाब खुली वेंदो आहे। ठीकु आहे। उमिरि घणी आहे तव्हांजी? साईं मुंहिंजी 45 साल आहे उमिरि। अच्छा, उन सां गॾु का ॿी बीमारी आहे, शुगर या ब्लड प्रेशर का ॿी बीमारी आहे तव्हांखे? साईं अॻ में काई बि न, सिर्फ़ु इहो पेशाब जी तकलीफ़ आहे। इहो पेशाब में साड़ो ईंदो आहे, पोइ कॾहिं पाणी घणो पींदो आहे त पोइ मां ठीक थी वेंदो आहे। तव्हांजो सवाल आपस में मिलनि। ठीकु आहे, ठीकु आहे। डॉक्टर तव्हांजो सवाल साईं सवाल इहो आहे त इहा पेशाब जी तकलीफ़ अचानक शुरू थी, इन जो अर्सो केतिरो थियो आहे साईं? साईं इनखे घटि में घटि साईं इनखे मूंखे पेशाब खे साईं वॾो केस थियो आहे 12 साल। ठीकु आहे, वरी महिरबानी तव्हां असांखे कॉल कई, तव्हांजी वरी महिरबानी। तव्हांखे जवाबु ॾींदो। जी डॉक्टर साहब छा जवाबु? साईं डॉक्टर सबूर साहिबु माहिर डॉक्टर आहे ऐं साईं असां सां गॾु 15-16 साल 18 साल कमु कयो आहे ऐं असांजो कुलीग रहियो आहे। साईं स्पेशलिस्ट आहे इन शइ जो ऐं साईं ज़रूरु साईं खे ॿुधायो हूंदो त छा मसइलो आहे। जेको साईं ॿुधायो त गज़ी लॻंदी आहे, माना सराई लॻाई वेंदी आहे नाली खे वेकिरो करण जे लाइ, त इन जो मक़सदु इहो आहे त पेशाब जी नाली साईं जी बंदि आहे। त हाणे उन्हनि जो हिकिड़ो इलाजु त इहो ई आहे गज़ी वारो, हिकिड़ो इलाजु ऑपरेशन बि आहे, पर हाणे उहो डिपेंड करे थो। हा बिल्कुलु डिपेंड करे थो त मर्ज़ केतिरो सीवियर आहे, तव्हांखे अची सखर में ॾेखारे सघे। बिल्कुलु ॾेखारे सघे थो, बिल्कुलु ॾेखारे। अच्छा डॉक्टर गौस, मुंहिंजो सवाल तव्हां ॾे रहियो त जेकॾहिं डायरिया जॾहिं थिए थी त असांजे जिस्म जो पाणी घटी थो वञे, उनखे कीअं बरक़रार थिए त जेकॾहिं पाणी घटे थो त गुर्दनि ते असरु थो पवे? इन में तव्हांजो सुठो सवाल आहे। त ॿारनि ऐं वॾनि में जेको आहे सो दस्त जेका उल्टी आहे उन में फ़र्क़ु हूंदो आहे। ॿारनि में छा हूंदो आहे त डिहाइड्रेशन वधीक थींदी आहे ऐं वधीक जेको आहे सिक हूंदा आहिनि। वॾनि खे बि थी सघे थी, जेकॾहिं हो अचे थो उन्हनि में बि डिहाइड्रेशन उहा थी सघंदी आहे इन कालरा में, बाक़ी में त माना हू बहितर थी सघनि था। ॿारनि में इहो हूंदो आहे त उनजी फ्लूइड मैनेजमेंट जेका अलॻि आहे, acute watery diarrhea with dehydration, some dehydration, severe dehydration, जी उनजी मैनेजमेंट अलॻि आहे। ठीकु आहे। तव्हांजो मतिलबु जॾहिं बि डायरिया हुजे त उनखे जेको उनखे फौरन डॉक्टर सां राब्तो कनि ऐं उनखे ॾेखारीनि। जेकॾहिं निमकिया जी घटिताई आहे त उनखे पहिरियों त ओरल ॾींदा आहिनि ORS या पोइ रिहाइड्रेट कंदा रहनि त पोइ गुर्दा या वरी ड्रिप जे ज़रिए जेकॾहिं इहो जेको आहे सो ॾियणो हूंदो आहे ऐं फ्लूइड वधीक पीअणो हूंदो आहे ऐं ॾिसणो हूंदो आहे उनजो सबबु छा आहे। पर असांजे ॻोठनि में वाणनि बस्तियुनि में इस्पतालूं डॉक्टर तमामु परे हूंदा आहिनि ऐं जेके माण्हुनि खे डायरिया थींदी आहे उहो इस्पताल पहुचंदो ॾाढो उनजो पाणी तमामु सुठो सवाल आहे, वॾो नुक़सानु थींदो। मां हिते अचां थो हिकिड़ो कालर पहिरीं उनखे शामिलु कयां थो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? साईं मां अलबख्श तावरी थो ॻाल्हायां, संजा रोड डिस्ट्रिक्ट नौशहर। वॾी महिरबानी। अलबख्श छा पुछंदो डॉक्टर साहिब खां? जी जी मुंहिंजो सुवालु आहे मूंखे यूरिक एसिड जो मसइलो आहे तक़रीबन 20 सालनि खां। इहो छो थी थिए? उनजो इलाजु करायो पिया? हा जी बसि इलाज आया खां मूंखे डॉक्टर मोकिलींदो आहे, चएसो आहे जेका हाई थी आहे त मूंखे ज़ालो टेबलेट खाराईंदो आहे, चवंदो आहे बसि उनजो इलाजु इहो आहे। उन में तव्हांखे फ़ाइदो थींदो आहे? जी जी हा उन खां पोइ ठीकु आहे, ठीकु आहे। वरी महिरबानी तव्हां असांखे कॉल कई, तव्हांखे जवाबु ॾिठो, वरी महिरबानी। डॉक्टर यूरिक एसिड छो थींदो आहे? सवाबु इहो ई आहे, कहिड़ा सबब आहिनि? जिस्म में अंदरूनी ख़राबी जे करे यूरिक एसिड वधीक जिस्म में ठहंदो आहे खून में। ऐं ॿियो कुझु माण्हुनि में उन में वधंदो आहे जेके ॿाहिरियों यूरिक एसिड खाधे जो इस्तेमालु वधीक कंदा आहिनि, जीअं मूं अर्ज़ु कयो त रेड मीट ऐं इहो सॼो कुझु। त इलाजु त इहो ई आहे जीअं उन्हनि खे हिननि ॿुधायो आहे साईं त ज़ाइलोरिक इलाजु आहे
ऐं पाणी तमामु घणो पीअनि, छाकाणि त यूरिक एसिड जेकॾहिं खून में घणो हूंदो त पथरी ठही सघे थी। उनखां बचण जे लाइ हिकु त यूरिक एसिड खे कंट्रोल में रखिजे दवा खाई करे, ऐं उहे खाधा जेके यूरिक एसिड वधाइनि था उहे न वापराइजनि, ऐं टियों पाणी जाम पीजे। ऐं अहिड़े माण्हू खे अल्ट्रासाउंड पंहिंजो हर साल में हिकु अच्छा, यूरिक एसिड जेकॾहिं कंहिं माण्हू खे थी वञे त उनखे यूरिक एसिड जे करे स्टोन बि थी सघे थो। यूरिक एसिड जो इलाज आहे मुकमल ख़त्म थी सघे थो न, या कंट्रोल आहे? कंट्रोल जिस्म में यूरिक एसिड जेको वधे थो उनजो कंट्रोल इहो ई दवाई खाई करे करिणो आहे। अच्छा, ऐं पथरी खां बचण लाइ पाणी जाम पीअणो आहे, ऐं टियों अल्ट्रासाउंड अहिड़े माण्हू खे ज़रूरु कराइणु खपे हर साल। अच्छा, डॉक्टर साहब मुंहिंजो सवाल हो कॉल खां पहिरीं त जेके माण्हू ॻोठनि में रहनि था, डॉक्टर तमामु परे आहे, उनखे जेकॾहिं वॾो या ॿारु उनखे डायरिया आहे, जेसि ताईं उहो अस्पताल ताईं पहुचे तेसिताईं रिहाइड्रेट कीअं करे? उहो ईअं हूंदो आहे त ॻोठनि में निमकोल जेको आहे न हूंदो आहे त मिसाल 4 गिलास पाणी जा उहा बॉइल करे उहो उनमें जग में विझनि, 8 चमचा खंड मतिलबु इन जा लूण जा, 1 चमचो खंड जो, ऐं थोरो नींबू जो जेको आहे ड्रॉप्स विझो त उहो ORS बणिजी वेंदो आहे। अच्छा डॉक्टर साहब, मां ईंदो तव्हां त असां वटि इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि? जेकॾहिं स्टोन आहे या को गुर्दो फेल थियो आहे त इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि? साईं हाणे पथरी जो त जीअं मूं अर्ज़ु कयो न, नंढिड़ो पथर आहे त इलाजु शॉन रस्ते आहे, जंहिंखे असां लिथोट्रिप्सी था चऊं। उनमें न को चीरो लॻंदो, न का बेहोशी थींदी, न दाख़िला थींदी, मशीन लॻाराए माण्हू घर वेंदो। पर पथरी 2 सेंटीमीटर ताईं जी हुजे या उनखां नंढी हुजे, ऐं 2 सेंटीमीटर खां जेकॾहिं साइज़ वधी त पोइ वरी हिकिड़ो ॿियो इलाजु आहे जंहिंखे असां PCNL था चऊं। PCNL जो मक़सदु इहो आहे त नंढिड़ो सुराख करे बुकी में पथर खे असां टोड़े ॿाहिरि कढंदा आहियूं। उहो बि मतिलबु जेको स्टोन आहे उनजो इलाज मौजूदु आहे, साइज़ इम्पोर्टेंट आहे। ॿियो इहो जेकॾहिं गुर्दो फेल थी वेंदो उनजी ट्रांसप्लांट, गुर्दा जेकॾहिं ॿई फेल था थियनि ठीकु आहे, माना इलाज बि आहे, सभु आहे। त वॾी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हांजे मौलवी साहब डॉक्टर फौज, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिते अवसर आयो। असां SIUT जे ॿारनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं जिन असां सां हिन प्रोग्राम में तावन कयो। हिन प्रोग्राम में असांजो ख़ासि जेको स्पेशल तावन हो उहो गैट्स फार्मा जो हो, त प्रोग्राम जेको असां पेश कयो, ऐं डॉक्टर मुरली जो हिकु दफ़ो ॿीहर असां जेको सो शुक्रिया अदा करियूं था। ऐं नाज़रीन, असां गुर्दो ऐं मसाने क्लिनिक में असांजे गुर्दे जी पथरी बाबति जेको ॻाल्हि ॿोल कई त गुर्दे जी पथरी थींदी छो आहे, उनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। त डॉक्टर साहब जी चयो त जेकॾहिं असां पाणी वधि पीअंदा रहंदासीं, जॾहिं बि का तकलीफ़ थिए त फ़ौरन कंहिं डॉक्टर खे ॾेखारींदासीं, उनजो प्रॉपर सही ऐं वक़्तु सिर इलाजु कराईंदासीं त असांजे गुर्दे जी पथरी थींदी बि न। असां शुक्रगुज़ार आहियूं हिकु दफ़ो ॿीहर SIUT जो ऐं गैट्स फार्मा बि स्पेशल तावन कयो असां सां हिन प्रोग्राम में। इन ते प्रोग्राम गुर्दो ऐं मसानो क्लिनिक जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद भाई फौर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।